सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कक्कु सड़ियो पन्नु सड़ियो सड़ियो साओगा कक्कु सड़ियो पन्नु सड़ियो सड़ियो साओगा जनरी जायो अल्लाह तो न दे तनके न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। अल्हम्दुलिल्लाह अज 15 जुलाई 16 की रात 1441 हिजरी के मुताबिक 6 अगस्त 2020 जमाअतुल मुबारक की बाबरकत रात में लकी शहर की तरफा गोट आंकल खान भर में बिरादरी मुकर्रम जनाब मोहम्मद हसन महर साहब की शादी के मौके से इंतहाई प्यारे दोस्त करीब उर्फ मोहम्मद पीरल जी कुर्ब भरी दावत से रद्दो जो जिलो लड़कानों का सफर करे अवाजी खिदमत में चंद घड़ी के लाए हाजिर क्यों दुआ है दशल अल्लाह से मौजीन हाजिरी के पांचे बारगाह में कबूल फरमाए। आमीन सब जो न आमीन चवण सां भला तव्हांजा गाबा छुड़ी वेंदा छा पोयां वारा बि चओ आमीन। अल्लाह साईं खां दुआ है इंशाअल्लाह अल्लाह साईं इन प्रोग्राम की अवाए असांजी नजात जो ज़रियो बनाए। अल्लाह ताला मुझो ॿुधाइण अवां जो ॿुधण चंद घड़ियूं अल्लाह जे रसूल जी रज़ा जी ख़ातिर वेहण अल्लाह पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। ऐं क़यामत जे रिहाड़े इंशाअल्लाह अल्लाह साईं अवाए असांखे हिन प्रोग्राम जे सदके आबे कौसर का जाम नसीब फरमाए। तामोली साहिबनि जा बयान बि ॿुधा नात ख़ान जो नाचूं बि ॿुधियूं ऐं इंशाअल्लाह मूंखां पोइ बिरादरी मुकर्रम मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब भी मौजूद आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो ईमान अफरोज़ ख़िताब थींदो। मावा जे साम्हूं चंद घड़ियूं चंद ॻाल्हियूं पेश कंदुसि उन खां बाद में इजाज़त वठंदुसि।
अजीजान गिरामी, दुनिया के जहान में माण्हू वाला शो कुरान मजीद के घट था ॿुधनि। इन जे करे जहिड़े ॻोठ में ॾिसंदो जहिड़ो ई छेड़ो, जहिड़े ॻोठ में ॾिसंदो फसाद ई फसाद। शादियुनि जे मौके ते गोलियूं हलाईंदा घोट मरी, शादियुनि जे मौके ते गोलियूं हलाईंदा। हे कुझु महीना अॻ में गंबट में ॿिनि घोटनि जी शादी, शादीअ में फायर कयूं, ॿई घोट मरी विया। या ख़ुशी मातम में तब्दील थी वई या न थी वई? ये सिर्फ इन जे करे आ जो माण्हू कुरान मजीद के न ॿुधनि था न सम्झनि था। जे कुरान मजीद जे जलसे में अचनि था त विरोध छो था कनि? पाण में वेहनि था, कचहरियूं कंदा, मौलवी साहब तकरीर रखंदो, नात ख़ान नात पढ़ंदो, ये पाण में कचहरी कंदा, गुफ्तगू कंदा। मुझे इमामुल अंबिया फरमायो क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा बि अथव जो कुरान मजीद वारो कुरान पढ़ंदो पर ॿुधण वारा हूंदा ई कोन। त इहा बि क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी आहे न। ॿुधण वारा आहिनि त सही पर पाण में कचहरी कनि, इहो बि न ॿुधण थियो न। अब मां ग़लति त कोन थो चवां, मां ग़लति चवां त मूंखे कुर्सियतूं लाहियो भले। अक्सर जगह ॻोठनि में जहिड़ा थियनि था, फसाद थियनि था, इहो इन जे करे थियनि था जो माण्हू शादियुनि में फनकारनि खे घुराइनि था, फनकारनि में शादियुनि में नाचोड़े औरतुनि खे घुराइनि था। पहिरें ॾींहं ते ई जंहिं शादीअ ते अल्लाह जी लानत वसंदी, इहो घर हले सघंदो? इहो घर कॾहिं बि कोन हलंदो। ऐं इन गाननि ते लानत मां नथो कयां, इन गाननि ते लानत मदीने जे मीर कई आहे। ऐं कुरान मजीद जो ख़ुलासो तव्हांखे सम्झणु खपे त कुरान मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे बाननि खे ईअं ई थो चए त मुंहिंजा बानो ज़िंदगी पंहिंजी ग़फ़लत में न गुज़ारियो, ज़िंदगी पंहिंजी बेख़ौफ़ीअ में न गुज़ारियो। इन पंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजे कुरान मजीद खे गौर सां ॿुधो, तवज्जो सां ॿुधो त मुंहिंजो कुरान तव्हांखे छा थो चवे। इन कुरान मजीद के दिल सां ॿुधी अमल कयो, दुनिया में उएं कयो जीअं मां चवांव। रब छा थो चए? ॿुध, दुनिया में उएं कयो जीअं मां चवांव, आख़िरत में जीअं तव्हां चवंदव मां अल्लाह उएं कंदुसि। माना मालूम थियो त रब पंहिंजे बाननि खे थो चए त मुंहिंजे कुरान मजीद ते अमल कयो। ऐ अल्लाह जे असां तुंहिंजे कुरान मजीद ते अमल कयूं, साईं तुंहिंजे कुरान मजीद जी हर ॻाल्हि खे तवज्जो सां ॿुधूं, अल्लाह पोइ बदिले में छा ॾींदे? बाबा पुटु पंहिंजे पीउ खे चवंदो आहे न, बाबा मां तुंहिंजो चवणु कयां, फलाणो कमु कयां, मूंखे छा ॾींदे? ईअं आहे न साईं। नंढो भाउ पंहिंजे वॾे भाउ खे चवंदो आहे, बाबा मां तुंहिंजो फलाणो कमु करे ॾियां, मूंखे छा ॾींदे? ये हुकुम थींदो आहे। ये असां पंहिंजे अल्लाह खां सवाल था कयूं, या ख़ुदा असांखे सवाल करण जी त सघ कान्हे का। ओ करीम रब तोखां सवाल केरु करे? तोखां त फिरौन सवाल करण जी कोशिश कई त लश्कर समेत पाणीअ में ॿोड़े छॾी। ऐ अल्लाह तोखां त निमरूद सवाल करण जी कोशिश कई, मंडे मशर खां माराए छॾी। ऐ अल्लाह तोखां त कारून ऐं ज़कात जो एतिराज़ कयो, तूं त कारून खे चीरे ई ज़मीन में गिराए छॾियो। ऐ रब्बुल आलमीन तोखां सवाल करण जी सघत कान्हे का, पर साईं इन माण्हू अर्ज़ कयूं तुंहिंजे बारगाह में। अरे खुदा जी तुझे चवण ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, जी तुंहिंजो कुरान चवे उहे पंहिंजी ज़िंदगी बसर कयूं। मौला बदले में छा ॾींदे? अल्लाह ॿुध सही पंहिंजे ख़ुदा जी सदा पंहिंजे बाने खे। अल्लाह जो फरमाए, इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। मुझे अल्लाह सूरह सिपारे कुरान मजीद जे सूरतुल कहफ जे आखिर में फरमायो, ऐ अल्लाह तो शा फरमायो पंहिंजे बंदन जे लाइ। मुझे अल्लाह फरमायो मुझा उहे बाना
जिन मोते ईमान आंदो मुझे नबियन ते ईमान आंदो फरिश्तन ते ईमान आंदो जिंदगी ए मौत ते ईमान आंदो अशराए नशर ते ईमान आंदो आखिरत ते ॾींहं ते ईमान आंदो पहिरियों अल्लाह ईमान जी क़ैद लगाई माना कुरान मजीद जो जेको भी वाइज़ आ उहो मोमिन के आ मुशरिक के कुरान मजीद जो वाइज़ कोने को मुनाफिक के कुरान मजीद जो वाइज़ कोने को काफिर के कुरान मजीद जो वाइज़ कोने को ये कुरान जो वाइज़ अल्लाह बाजे मोमिन बानन के पियो करे फरमाए इन्नल लज़ीना आमनू वजाऊ हे माना जिन मुझे बानन ईमान आंदो व आमिलु सालिहाती ईमान ते शरो टटके डरया पर ईमान का बाद में अन्या ॿिया भी अमल होया मां अल्लाह उन्हनि ते नमाज फर्ज कई 5 वक्त नमाज पाबंदी सां पढ़दा रहा सियारे जी मौसम हुजे तभी सुबह जे नमाज ते पाबंदी सां उथींदा ज़ोहर जी नमाज भी पढ़दा असर जी नमाज भी पढ़दा मगरिब जी नमाज भी न गुसाईंदा इशा जी नमाज भी पाबंदी सां पढ़दा न्याणियुनि जो हक़ भी न खाईंदा पुटनि जो हक़ भी न खाईंदा रिश्तेदारनि जो हक़ भी न खाईंदा पाड़ेसिरनि जो हक़ भी न खाईंदा वामिलु सालिहात में सजो अची जो साईं भला जेको ईमान भी आणे नेक अमल भी करे उनके बदलो कहिड़ो ॾींदे अल्लाह फरमायो कानत लहुम जन्नातुल फिरदौसी नुज़ुला ये मुंहिंजा मोमिन बाना नेकोकार बाना दुनिया के छॾे करे जी जन्नत में ईंदा ये मुंहिंजा नेकोकार बाना जन्नत में मुंहिंजा मेहमान हूंदा मां ख़ुदा उन्हनि जो मेज़बान हूंदो मां सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह तव्हांखे शायदि सुभान अल्लाह जे सवाब जी ख़बर न आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जेको हिकड़ो चकर सुभान अल्लाह चवंदो आ अल्लाह से उन जे लाइ जन्नत में हिकड़ो वण वणाईंदो आ पोइ तव्हांखे जन्नत लाइ खपे थी अलाए नथी खपे जन खे जन्नत खपे थी ॿई हथ त मथे कयो सुभान अल्लाह डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा तव्हां हिकड़ी जगह ते तकरीर पिया कयां हुमां ते तकरीर कंदे कंदे चयो नेको कारवाना परेशान न थियो घबरायो न जेको माण्हू नेक साले अमल कंदो इहो परेशान न थिए अल्लाह साईं उनकी जन्नत जरूर ॾींदो अब समझ में आयो जिते हिकिड़ो हमरा उथी बीठो उन मांखे उथी करे चए साईं मांखे जन्नत न खपे मां हिकिड़ी ई जन्नत मूं फाथो छो त हुनजे ज़ाल जो नालो जन्नत थियो ये उहा जन्नत न आहे बाबा जन्नत ॿी आहे जंहिंजे अंदर जेको वण लॻंदो त उन वण जे हेठो हिकु मिंट वेहंदे दुनिया जो सुकून ई विसरी वेंदी आख़िरत वारो सुकून हिकिड़े पल जो दुनिया जे सुकून खे मेटे छॾींदो ऐं दुनिया वारा दुख बि विसरी वेंदा अल्लाह से फरमायो त मुंहिंजा नेकोकार बाना कलमे वारा बाना जी दुनिया छॾे जन्नत में ईंदा मुंहिंजा मेहमान हूंदा मां उन्हनि जो मेज़बान हूंदो मान साईं भला दुनिया जे जहान में त जेका मेहमानी थींदी आहे 3 ॾियारा थींदी आहे अब घणा ॾींहं थींदी आहे 3 ॾियारा हिकिड़ो ॾियारो मेहमानी थींदी ज़बरदस्त ॿिए ॾियारे ते मेहमानी थींदी दरमियानी 3 ॾियारे ते मेहमानी जो आख़िरी ॾींहुं हूंदो 4थे ॾियारे ते चवंदो लॻे थो मुंहिंजो महिमान बिस्तरा घरऊं खयूं आयो आहे हाणे इन महिमान खे उहे ई वाङण खारायां जेके मां पाण घर खावां उहे ई भिंडियूं खाईंदो उहे करेला खाईंदो जेके आका खे खाराईंदो महिमान खे बि उहे ई खाराईंदो साईं भला दुनिया जे जहान में त ईअं आहे जो महिमानी हलंदी 3 ॾींहं 4थे ॾींहं त महिमानी आहे ई कोन भला तूं त ईअं न कंदे अल्लाह फरमायो खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला ओ मुंहिंजा सोहणा नबी मुझे पंहिंजे उम्मत खे ॿुधाए छॾ जेको बि तुंहिंजो नेकोकार उम्मती हिकिड़ो चकर मां अल्लाह जन्नत में दाख़िल कंदोमांसि वरी कॾहिं बि जन्नत मां कोन कढंदोमांसि
चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा ॾाढे त सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां तव्हांजे सुभान अल्लाह जो आवाज़ लखीअ पहुचाइण चाहियां थो, तव्हां पाण बि नथा ॿुधो हिक ॿिए जी सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां हिन ते हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां, हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त क़यामत जो ॾियारो थींदो, हिसाब किताब थींदो, जन्नती जन्नत में वेंदा, दोज़खी दोज़ख में वेंदा। अहिड़ो को वक़्तु ईंदो जो दोज़ख में जेके मोमिन हूंदा उहे बि निकिरी जन्नत में हलिया वेंदा। उन खां बाद में अहिड़ो वक़्तु ईंदो जो हिकिड़ो माण्हू दोज़ख में सड़ंदो, जंहिंजूं शयूं अखियूं बचला हूंदियूं, बसि बकाया सॼो जिस्म बाहि में पए सड़ंदो, शयूं अखियूं बचला हुजूं। निमाणे नकिर सां अल्लाह ॾे निहारींदो, अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा बाना निमाणे नकिर सां मूं ॾे छो थो निहारे। अल्लाह खे चवंदो मौला हाणे त जहन्नम जे बाहि जे विच में पियो सड़ां। ऐं अल्लाह दुनिया में जेकॾहिं मुंहिंजी हिकिड़ी आङुर बाहि में वेंदी त सॼो जिस्म जलंदो हो। अल्लाह मां त हिकिड़ी आङुर ते बाहि बर्दाश्त न पियो करे सघां, ख़ुदा जहन्नम जी बाहि कीअं बर्दाश्त कयां। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा बाना पोइ भला निमाणियूं अखियूं करे छो थो निहारे। चवंदो साईं इन जे करे थो निहारियां, मां ते हिकिड़ी महिरबानी करना, मांखे जहन्नम जे विच मां कढी जहन्नम जे कड़ ते विहार न। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा बाना तुंहिंजो इहो हिकिड़ो मुतालबो मां क़बूल थो कयां, वरी ॿीहर मुतालबो न कजां। नसीबा वरी ॿीहर मुतालबो न कंदो मांखे हिकिड़ो चकर जहन्नम जे कड़ ते विहार। हदीस जे किताबनि जे अंदरि ईंदो आहे अल्लाह सी उन बाने खे ॿाहिरि कढी जहन्नम जे कड़ ते विहारींदो। जीअं उहो बानो जहन्नम जे कड़ ते वेहंदो, किताबनि जे अंदरि ईंदो आहे केतिरा ई साल गुज़री वेंदा, वरी निमाणियूं अखियूं करे अल्लाह सी ॾे निहारींदो। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा बाना तुंहिंजी त मां ख़्वाहिश पूरी कई जो मां तोखे जहन्नम मां ॿाहिरि कढियो, हाणे वरी तूं मूं ॾे निमाणियूं अखियूं करे छो थो निहारे। ऐं अल्लाह मुंहिंजो बाक़ी आख़िरी सवाल अथई, बाना कहिड़ो तुंहिंजो आख़िरी सवाल आहे। अल्लाह मां ते महिरबानी करना, सही थी त जहन्नम जे कड़ ते वेठो आहियां, साॻी जहन्नम जी तपश पई अचे। अल्लाह साम्हूं हिकिड़ा वण पिया नज़र अचनि, ओ मौला इहे वण त शिटा शिटा एतिरा घाटा वण बि कोन्हनि के। अल्लाह मांखे इजाज़त ॾे त मां इन्हनि शिटनि वणनि जे हेठां वञी वेहां, एतिरी मांखे शाम बि कोन लॻंदी। अल्लाह फरमाईंदो वरी सवाल न कंदे, साईं मुंहिंजी तौबा वरी टियों सवाल कोन थींदो। अल्लाह फरमाईंदो हल मुंहिंजा बाना हाणे इन्हनि वणनि जे हेठां वञी वियो, पर वरी सवाल न कजां। ओ आदल ख़ान महर जे ॻोठ जा मुस्लमान हो, उहो उम्मती जॾहिं उतां उथी करे उन्हनि शिटनि वणनि जे हेठां वञी वेहंदो, ऐं उते कुझु टाइम गुज़री वेंदो, किताबनि जे अंदरि ईंदो आहे वरी अल्लाह साईं जे ज़ात ॾे निमाणियूं अखियूं करे निहारींदो। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा बाना तोखे त मां तुंहिंजी ख़्वाहिश जे मुताबिक़ इन्हनि वणनि जे हेठां विहारियो, वरी छो तो मां ॾे निमाणियूं अखियूं करे निहारे। चवंदो साईं हिकिड़ी महिरबानी करना, हिकिड़ी महिरबानी करना, अल्लाह हिते त शिटनि वणनि जे हेठां वेठो आहियां, साईं पूरी हवा बि कोन थी लॻे, मौला साम्हूं ॿ टे घाटा वण नज़र अचनि था। अल्लाह इन्हनि घाटनि वणनि जे हेठां विहार न, तुंहिंजी महिरबानी थींदी, तुंहिंजो करम थींदो, वरी तोखां चोथों सुवाल न थींदो। अल्लाह फरमाईंदो हल मुंहिंजा बाना इन्हनि वणनि जे हेठां हली वे, उन्हनि घाटनि वणनि जे हेठां वेहंदो, कुझु टाइम गुज़रंदो। कलमी वारा मां तोखे अल्लाह जी शफ़क़त थो ॿुधायां, मां ॾे तवजो करना, छो ख़ुदा जी शफ़क़त मां
ना उम्मीद जो सो खुदा जी मेहरबानी मां ना उम्मीद जो खुदा जी साजो कसम या जन्नत न काफर के मिलदी या जन्नत न मुशरिक के मिलदी या जन्नत न कब्र जे चट्टो के मिलदी या जन्नत न पाट मथे दे करण वाले के मिलदी या जन्नत न वण जे अगो सजदे करण वाले के मिलदी या जन्नत न झंडन कंटन जे सामू सजदे करण वाले के मिलदी या जन्नत न कब्र ते सजदे करण वाले के मिलदी खुदा जी साजो कसम या अलाए केडन लंबरन वारी जन्नत जे करे खुदा रखी आ त तो असा मोमिनन मुसलमानन जे लाए रखी आ। अल्लाह से फरमाए दो बाना मन तो के मां इजाजत दिया तो इन्हनि वण जे हेठ वञी वेह। अवा घणा सवाल थिया टे साईं चोथो वरी मां न कंदो बस इन्हनि वण जे हेठ वेह वरी मूंखो सवाल न कंदो बस महिरबानी कर वण जे हेठ वञी वेठो साईं हाणे वण जो घाटा हा घाटनि वण जे हेठ जो वेठो त एॾो जन्नत जी थोड़ी थोड़ी खुशबू त ईंदी न थोड़ी थोड़ी हवा त ईंदी न हिते जेकॾहिं कंहिंखे थोड़ी एसीअ जी बूं लॻे थी चए थो हाणे जो हाणे वञी कमरे में वेहा पखे ते गुज़ारो थिए ई कोन हिते जेको एसीअ वारो ॿाहिरि वेही नथो सघे जन्नत जी जंहिंखे हवा थोड़ी लॻंदी ॿाहिरि वेहण बर्दाश्त कंदो ॻाल्हायो नथा ॿाहिरि वेही सघंदो अलाए तव्हांखे जन्नत जी उमेद आहे बि अलाए न आहे नी जन्नत जी उमेद खुदा को उमेद रखो इंशाअल्लाह रब तव्हां असांखे जन्नत ज़रूर ॾींदो इंशाअल्लाह। चई मौला आखिरी ख्वाहिश मुंहिंजी पूरी करना बाना तुंहिंजी कहिड़ी ख्वाहिश पूरी कयां अल्लाह ही जन्नत जी दरी पई साम्हूं नज़र अचे खुलियल अल्लाह मेहरबानी करना इन जन्नत जी दरिया जे भरसां वञी वेहा वरी मां सुवाल न कंदो मां हे भी को लखीअ जो जेको आहे सफ़ा हां लखीअ जे गर्मीअ जो मारियल हो साईं बदाने मेहरबानी करे छड़ो दरिया वटि वेहा वरी मूंखे सुवाल न थींदो मेहरबानी कर हल मां तोखे बाना इहा इजाज़त ॾिनी वञी जन्नत जे दरिया वटि वेह चो न सुभान अल्लाह उनखे इजाज़त जी ॾिनी जन्नत जे दरिया वटि अचे वेही रहियो हाणे जन्नत जे दरिया वटि जो वेठो त अञा खुशबू जन्नत जी वधी वई अञा हवा वधी वई अलाए केतिरा साल उते जन्नत जे दरिया वटि वेठो रहियो कलमे वारा उते वेठो रहियो अलाए केतिरा साल गुज़रिया वरी रब ने निमारियूं अखियूं करे निहारी छा थियो आहे तोखे महिरबाना निहारी तो ख़ैर त आहे तुंहिंजूं चार ख्वाहिशूं मां पूरियूं कयूं अञा बि तूं माने अखियुनि निमारियुनि सां निहारी साईं बदे हिकिड़ी महिरबानी करना बाना कहिड़ी महिरबानी कयां साईं जन्नत जो दरवाज़ो साम्हूं आहे हिकिड़ी टंग अंदर दरवाज़े में रखां हिकिड़ी ॿाहिरि रखां वरी सुवाल न कंदो मां हल भेणिया आस्ते आस्ते बाबा छाणो हो न आस्ते आस्ते वञणु चाहे पियो तमड़ी थोड़ी थोड़ी चापू करे अंदर वञा हेकर वञा पोइ त निकिरंदो बि कोन साहब जी बाज सफ़ा खणी आ हलो साईं आस्ते आस्ते साईं मेहरबानी करना हिकिड़ो पेर अंदर रखां हिकिड़ो ॿाहिरि रखां अल्लाह फरमायो हाओ बाना इहा तोखे इजाज़त थो ॾियां हिकिड़ो पेर अंदर रख हिकिड़ो ॿाहिरि रख पर अंदर न वञजांइ हाज़ुर साईं अंदर कीअं वेंदुमि तुंहिंजे इजाज़त खां बग़ैर दरवाज़े ते वञी बीठो अलाए केतिरा साल गुज़रिया